क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 15 लॉज ऑफ एक्सपोनेंट्स आर इंडाइसिस सघन जा क़ाइदा। आऊं आहियां मुंहिंजो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भलीकार। ॿारो पोएं लेक्चर में असां मश्क 1-3 खे सॉल्व करे आया हुआसीं। हिन सबक में असां लॉज ऑफ एक्सपोनेंट यानी सघ जे क़ाइदनि जे बारे में पढ़ंदासीं। सघ जे क़ाइदनि खे पढ़ण खां अॻु में असां इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त पावर आर एक्सपोनेंट छा खे चइबो आहे। पावर आर एक्सपोनेंट खे सिंधीअ में सघ या सघनिमा चइबो आहे। इन जी डेफिनेशन हिन रीति आहे। इट शोज़ हाउ मेनी टाइम अ नंबर कॉल्ड बेस इज़ मल्टीप्लाइड बाय इटसेल्फ। इहो ज़ाहिर करे थो त हिकु अदद बुनियाद पंहिंजो पाण सां केतिरा दफ़ा ज़र्ब थींदो आहे। सिंपली असां ईअं चवंदासीं त सघ या पावर जेको हूंदो आहे असांखे इहो ॿुधाईंदो आहे त जेको नंबर हूंदो आहे न बुनियाद उहो पंहिंजो पाण सां केतिरा दफ़ा ज़र्ब थींदो आहे। सही आहे। मैथमेटिकली इट इज़ डिनोटेड बाय मैथमेटिकली इन खे हिन तरीक़े सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। कीअं? ए ते पावर एन वेयर ए इज़ कॉल्ड बेस एंड एन इज़ कॉल्ड पावर आर एक्सपोनेंट ए बिलोंग्स टू आर। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त ए खे बुनियाद या पायो चइबो आहे। सही आहे। ऐं एन जेको हूंदो आहे उन खे एक्सपोनेंट पावर या इंडाइसिस चयो वेंदो आहे। ऐं जेको ए हूंदो आहे यानी छा यानी बुनियाद या बेस जेको आहे तालुक छा सां रखे थो? उहो रखे थो तालुक हक़ीक़ी अददनि सां। सही आहे। हाणे मां हिते तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि थो कयां। हाणे फ़र्ज़ु कयो हिते नंबर आहे असां वटि 10 ते पावर आहे 5। सही आहे। हिन में जेकर मां तव्हांखे पुछां त बेस छा आहे कहिड़ो आहे त बेस असां वटि हिते आहे 10 ऐं पावर या पावर चयोसि 3 नाला अथसि इंग्लिश में पावर चओ या एक्सपोनेंट चओ छाजे बराबरि आहे। हिन में पावर या एक्सपोनेंट जंहिंखे एन सां ज़ाहिर कयो वेंदो आहे उहो आहे 5 सिंपली। हाणे ॾिसो हिते छा आहे असांखे 5 छा पियो ॿुधाए? 5 असांखे इहो पियो ॿुधाए त जेको हेठियो नंबर आहे न बेस इहो पंहिंजो पाण सां 5 दफ़ा मल्टीप्लाई थी सघे थो ऐं इन खे ई चइबो आहे एक्सपोनेंट। साॻे तरीक़े सां मां हिते तव्हांखे पुछां अगरि बेस घणो आहे त बेस बराबरि आहे 10 जे पावर घणो आहे 5। हाणे चलो तव्हां मां मटाए करे हिते लिखां ॿियो को मिसाल ॾियां। हाणे ॾिसो हिते थो रखां मां एक्स पावर आहे 7। जेकर मां हिते तव्हां खां पुछां त हिन में बेस घणो आहे एक्स पावर 7 में बेस घणो आहे पावर घणो आहे। सही आहे। अहिड़े तरीक़े सां त हिते थींदो असां वटि बेस घणो थींदो बेस बराबरि थींदो यानी बुनियाद पायो बराबरि थींदो एक्स जे ऐं एक्सपोनेंट या पावर छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 7 जे। अहिड़े तरीक़े सां हिन में का बि ॾुखी ॻाल्हि कोन्हे का सिंपली का बि नंबर जे मथां जेको एन हूंदो आहे या जेको पावर हूंदो आहे जस्ट असांखे सिर्फ़ु इहो ॿुधाईंदो आहे त जेको गिवन नंबर आहे उहो पंहिंजो पाण सां केतिरा दफ़ा मल्टीप्लाई थींदो बस सिंपली अहिड़े तरीक़े सां। ॿारो हींअर असां वटि आहे लॉज ऑफ एक्सपोनेंट्स आर इंडाइसिस सघनि जा क़ाइदा। पहिरियों नंबर क़ाइदो आहे लॉज ऑफ प्रोडक्ट ऑफ पावर सघनि जी ज़रब बद जो क़ाइदो। हाणे हिते इहा ॻाल्हि पियो करे त जेकॾहिं ए ऐं बी के ॿ अदद आहिनि सही आहे जेके तालुक रखनि था रियल नंबर सां ऐं एक्स ऐं वाई जेके आहिनि उन्हनि जा पावर हूंदा जेके तालुक रखनि था छा सां उहे रखनि था इंटीजर सां। त पोइ त ए ते पावर एक्स इंटू ए ते पावर वाई इज़ इक्वल टू ए पावर एक्स प्लस वाई। सफ़ा आसान क़ाइदो आहे। इन में इहा ॻाल्हि पियो करे त 2 अदद हूंदा जंहिंजो बुनियाद साॻियो हूंदो पर पावर मटमट हूंदा। अगरि उहे ज़रब में आहिनि त पोइ छा थींदो त उन्हनि जो बुनियाद सां साॻियो रखी ए सही आहे जेको अदद हूंदो उहो रखी करे उन्हनि जा जेकी पावर हूंदा पंहिंजो पाण में जोड़ करे छॾींदासीं। हिन में का बि ॾुखी ॻाल्हि कोन्हे का। अचो त हाणे असांजो हिकिड़ो मिसाल करे था ॾिसूं। हिक खां 2 मिसाल था कयूंसि असां। हाणे हिते ॾींदासीं नंबर 1 सपोज़ था कयूं हिते नंबर आहे असां वटि 12। हाणे 12 जेको असां वटि नंबर आहे न इन ते पावर घणो पियो आहे हिते पियो अथव 7। सही आहे। हिते ज़रब में अथसि त ॿियो अदद हूंदो उनजो बुनियाद साॻियो आहे वरी बि हूंदो 12। हिन जो जेको पावर आहे उहो आहे 10। हाणे हिते तव्हां तवजो ॾियो ॾिसो हिते बुनियाद साॻियो अथसि हिते बुनियाद साॻियो आहे 2 अदद आहिनि उन्हनि जो बुनियाद साॻियो आहे पावर आहिनि मटमट त उहे ज़रब कीअं थींदा? असांखे कंडीशन इहा ॿुधाई वई आहे त अहिड़े तरीक़े सां अगरि ज़रब गिवन हूंदी त बसि उनजा पावर एड थी वेंदा। अचो त हाणे असां हिनखे सॉल्व कयूं।
त भई बराबरि थी वेंदो 12 7 + 10 सही आहे। पोइ हीउ छाजे बराबरि थी वेंदो, हीउ बराबरि थी वेंदो 12 ते पावर 17 जे। सफ़ा सिंपली असां छा कयो आहे हिते त हीअ रखी करे बुनियादु हिकिड़ो रखियोसीं हिते त असां हुन में पावर जेके आहिनि पंहिंजो पाण में उहो हिन जो बि ऐं हिन जो बि जेको पावर आहे जोड़ करे छॾियासीं। असां जवाबु छा थी वियो त 12 ते पावर 17। साॻिए तरीक़े सां असां ॿियो मिसाल था हल कयूं सभु, ऐं असां वटि सपोज़ था कयूं हिन ते हुजे हा सम, हिते हुजे हा एक्स ते पावर हुजे 3 ज़र्ब में ॿियो अदद हुजे एक्स ते पावर हुजे 5 त पोइ साॻिए तरीक़े सां हल थींदो। हिते रखंदासीं एक्स पावर हुन जा जोड़ करे छॾींदासीं त घणो थींदो 3 + 5 त छाजे बराबरि थी वेंदो एक्स ते पावर 8। उहो हिन तरीक़े सां। ठीकु आहे वारो। हाणे हिते बि ॾिसो त जेको बुनियादु सेम आहे, हिते बि बेस सेम आहे, हिते बेस सेम आहे, पावर मट आहिनि उहे पाण में जोड़ थी विया। पर हिते केतिरा बि टर्म हिते अची सघनि था, लाज़मी न आहे त ॿ। हाणे असां वटि को अहिड़ो सम अची वञे जेकर उनजे अंदरि अगरि हीअं हुजे हा त हाणे हिते मां लीक करे थो छॾियांसि, सही आहे। पर हींअर जेकॾहिं असां वटि सम हुजे त सपोज़ अगरि टियों नंबर असीं सम खणूं था त एक्स ते पावर 5 ज़रबिया एक्स ते पावर 4 ज़रबिया एक्स ते पावर हुजे घणो 7 हुजे त पोइ कीअं थींदो। हिते बि ॾिसो त असां लिखंदासीं सभ खां पहिरियों सॉल्यूशन, साॻियो स्टेप वरजाईंदा आहियूं, उहो मां हिते न पियो लिखां, बसि हाणे लिखंदुसि मां बुनियादु साॻियो आहे त पावर पाण में जोड़ थींदा 5 + 4 + 7 घणा था 7 × 4 थिया 11, 11 × 5 थिया 16 त लिखंदासीं एक्स ते पावर घणो एक्स ते पावर थी वियो 16। अहिड़े तरीक़े सां हा जेकॾहिं वधीक वेरिएबल हुजनि हा पोइ बि छा थिया जिन्हनि जो बुनियादु साॻियो हूंदो उन्हनि जा पावर जोड़ थी वेंदा। पर जेकॾहिं हिते हुजे हा न हिते त ए ते पावर एक्स ऐं बी ते पावर वाए, पोइ तव्हां ज़र्ब न कयो आहे, ईअं न त वरी उन्हनि खे बि ज़र्ब करे पोइ तव्हां जोड़ करे छॾियो आहे। पर न, उन्हनि जी कंडीशन लाज़मी आहे जंहिंजा बेस सेम हूंदा उन्हनि जा ज़र्ब में हुजनि त पोइ उन्हनि जा पावर जोड़ थी वेंदा। असां वटि हींअर ॿियो नंबर लॉ आहे लॉ ऑफ पावर यानी सघ जी सघ जो क़ाइदो। चए थो त ए ऐं बी के बि ॿ हक़ीक़ियत हूंदा ऐं एक्स ऐं वाए उन्हनि जा पावर हूंदा, सही आहे। त ऐं उहे जेके आहिनि ज़ेड इंटीजर सां तालुक़ु रखनि था। त पोइ सपोज़ कयूं असां वटि सम अगरि हिन तरीक़े जो आहे ए ते पावर एक्स होल पावर वाए = ए एक्स × वाए। हाणे हिन में ॻाल्हि पियो करे जॾहिं कंहिं बुनियाद जे मथां पावर आहे ऐं उन पावर जे मथां वरी पावर थो अचेसि, सही आहे, त पोइ उहे पावर पाण में मल्टीप्लाई थी वेंदा। पर यादि रखिजो त जॾहिं बि पावर जे मथां पावर हुजे या अञा वञा पावर हुजेसि त उहे पावर पाण में मल्टीप्लाई थी वेंदव। इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। हाणे जो मां मिसाल थो करे मिसाल था कयूं हाणे हिन जो त हिते कीअं हूंदो मिसाल। हिते आहे असां वटि एक्स जे मथां पावर घणो पियो आहे 3 पियो आहे। हाणे हिते जे मथां पावर ॿियो था रखूं घणो, हिते रखूं था 6, सही आहे। उहो हिन तरीक़े सां एक्स पावर 3 आहे उनजे मथां पावर घणो आहे 6 ऐं अञा बि जेकॾहिं अॻिते पावर हुजे असां भली मथां अचे पर जॾहिं पावर जे मथां पावर हूंदो अगरि ईअं को सम ईंदो उनजा पावर पाण में मल्टीप्लाई थी वेंदा। हाणे असां हिनखे सॉल्व था कयूं। हीउ छाजे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो त एक्स 3 ज़रबिया 6 जेके पावर पाण में ज़र्ब थी वेंदा। हुते ॾिसो छा लिखियलु आहे एक्स × वाए आहे न, अहिड़े तरीक़े सां पोइ थी वेंदो एक्स ते पावर 18। या असां वटि हीअं हुजे हा त 6 ते पावर 3 पावर अगरि हिते हुजेसि हा हिते था रखूंसि 4 त पोइ छा थी वेंदो 6 ते पावर 3 × 4 = 6 ते पावर 12। ॿारो अहिड़े तरीक़े सां जॾहिं पावर जे मथां पावर ईंदो त पोइ उहे पाण में मल्टीप्लाई थी वेंदा। हिते ॾिसो बेस ही पियो आहे, अगरि सपोज़ कयो हिते मथे ए बी लिखियलु आहे न त हिते हे अदद जेको ए आहे त तव्हां हिते ॿियो अदद रखो था सपोज़ था कयूं त उनजी वैल्यू जॾहिं बी हुजे हा त बि ॻाल्हि साॻी हुजे हा न हिते, सही आहे। उहा तव्हां जेको बि अदद रखो था तव्हांजी मर्ज़ी आहे उनखे ए चओ या बी चओ, सही आहे। अहिड़े तरीक़े सां पर वरी बि तव्हांखे मां आख़िरी भेरो इहा ॻाल्हि थो ॿुधायां त जॾहिं को बुनियादु आहे उनजे मथां पावर आहे उनजे मथां पावर हूंदो त उहे पावर पाण में ज़र्ब थी वेंदा। हाणे था अचूं जेको 3 नंबर क़ाइदो आहे उहो थो चए त लॉ ऑफ पावर ऑफ प्रोडक्ट ज़र्ब पत जी सघ जो क़ाइदो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त ए बी के ॿ हक़ीक़ियत हूंदा जेके 1 + 1 + 1 = 2 ज़रब पत जी सघ जो क़ाइदो। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त ए बी के ॿ हक़ीक़ियत हूंदा जेके 1 + 1 + 1 = 2 ज़रब पत जी सघ जो क़ाइदो।
हक़ीक़ी हूंदा ऐं एक्स वाई जेके आहिनि उन्हनि जा पावर हूंदा। सही आहे। त पोइ ए इंटू बी होल पावर एन इज़ इक्वल टू ए एन इंटू बी एन। हाणे हिन में बि ॻाल्हि करे ए बी के बि हक़ीक़त त आहिनि, अगरि उनजे मथां पावर आहे असां उनखे सेपरेट करे लिखी सघूं था। सिंपल इहा ॻाल्हि पियो करे। मिसाल तौरु हाणे हिन में अमूमन इहो जेको आहे अलजबरा जे अंदरि ईंदो अथव घणो क़दुरु। हाणे हिन में ॾिसो छा आहे, हिते आहे तव्हां वटि एक्स इंटू वाई आहे। सही आहे। एक्स इंटू वाई आहे। अगरि हुन ते पावर जेकॾहिं अचे थो घणो, हुन ते पावर थो अचे घणो 5 थो अचे असां वटि। छा थी वेंदो हिते बराबरि थींदो एक्स ते पावर 5 ज़रबिया वाई ते पावर 5। अहिड़े तरीक़े सां या असां भला को अदद था खणूं। हिते ॾिसो न हीअं हुयो न छा आहे हिते हिकिड़ा ॿ अदद आहिनि असां वटि एक्स ऐं वाई, हुन ते मतिलबु पावर 5 आहे। बराबरि छा थींदो एक्स ते पावर 5 ज़रबिया वाई ते पावर 5। हाणे जेकॾहिं असां को नंबर था खणूं, हिते नंबर बि खणी सघूं था। हाणे हिते था रखूंसि त 2 इंटू 7 था खणूंसि, पावर था ॾियूंसि 5। छाजे बराबरि थींदो 2 ते पावर 5 ज़रबिया 7 ते पावर 5। अहिड़े तरीक़े सां हिन में का बि ॾुखी ॻाल्हि कोन्हे, को बि सख़्त जो क़ाइदो जेको न डिफिकल्ट कोन्हे, सभु आसान शयूं आहिनि बिल्कुलु। हाणे असां वटि चोथों नंबर आहे लॉ ऑफ पावर ऑफ कोशेंट, वंड उपत जी सघ जो क़ाइदो। चए थो त ए बी के बि ॿ हक़ीक़ी अदद हूंदा ऐं एक्स वाई उन्हनि जा पावर हूंदा। ए बी तालुक़ु रखनि था हक़ीक़ी अददनि सां ऐं एक्स वाई तालुक़ु रखनि था वाधू सॼनि अददनि सां। त पोइ ए अपान बी होल पावर एन इज़ इक्वल टू ए ते पावर एन बी ते पावर एन। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त अगरि न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर ते अगरि होल पावर अगरि एन आहे त पोइ असां छा कंदासीं, उहो बराबरि थींदो छाजे न्यूमरेटर ते असां पावर जेको हूंदो साॻियो उहो सेपरेट करे रखंदासीं, डिनोमिनेटर ते पावर सेपरेट करे रखंदासीं। पर हिते वॾी हिकिड़ी कंडीशन थो ॾिए, उहा कहिड़ी थो ॾिए, यादि रखिजो त कॾहिं बि जेका आहे बी जी वैल्यू 0 नथी थी सघे। हाणे अचो त असां हिन जो मिसाल करे था ॾिसूं। सपोज़ कयो त हाणे हीउ पहिरियों नंबर मिसाल आहे। हिते आहे असां वटि 10/3, हिननि ते जेको होल पावर घणो आहे, होल पावर आहे 5। छाजे बराबरि थींदो 10 ते पावर 5 डिवाइडेड बाए 3 ते पावर 5। सिंपली असां वटि अगरि ॿियो नंबर मिसाल हुजे उहो छा आहे, अगरि आहे एक्स अपान वाई, अगरि उन्हनि जे मथां होल पावर घणो आहे, होल पावर आहे 7, थी वेंदो एक्स ते पावर 7 वाई ते पावर 7। अहिड़े तरीक़े सां का बि हिन में ॾुखी शइ कान्हे का। अगरि असां वटि को बि नंबर आहे फ्रैक्शन में, अगरि हुन ते होल पावर अगरि गॾु आहे, सही आहे, त पोइ असां हुनखे इन तरीक़े सां सेपरेट करे रखी सघूं था। 5 नंबर असां वटि क़ाइदो आहे लॉ ऑफ कोशेंट ऑफ पावर, यानी सघनि जी वंड उपत जो क़ाइदो। हाणे हिन में बि इहा ई ॻाल्हि पियो करे त ए बी के बि ॿ हक़ीक़ी अदद हूंदा ऐं एक्स वाई जेके हुननि जा पावर हूंदा जेके छा सां तालुक़ु था रखनि वाधू सॼनि अददनि सां। त पोइ ए ते पावर एम ऐं ए ते पावर एन इज़ इक्वल टू ए ते पावर एम माइनस एन। हाणे सवेर छा आयो त बुनियादुनि जो साॻियो हुयो, जॾहिं पाण में ॿ अदद ज़रब पे थिया त पोइ छा पियो थियो, उन जेके पावर जोड़ पे थिया। हाणे हिते बुनियादु साॻियो आहे, अंश में बि ऐं छेद में बि, ठीकु आहे, पावर मट मट आहिनि। त पोइ हाणे छा पियो थिए त अंश जे पावर मां असां जेको आहे जेको छेद वारो पावर आहे उहो कट कयूं पिया। हमेशह ईअं थींदो, कॾहिं बि ईअं हूंदो न पोइ त ए ते पावर एम माइनस एन थींदव, यानी हीउ जेको एम आहे उहो तालुक़ु थो रखे थो अंश जे पावर सां, ऐं हीउ जेको आहे एन आहे उहो छा सां तालुक़ु रखे पियो थो, उहो छेद वारे जेको आहे बेस सां तालुक़ु पियो थो रखे। पर यादि रखिजो अगरि हिते मथे अगरि अंश में एन हुजे हा पोइ एन परियां अची वञे हा, इहा शइ तव्हां विसारजो न। सही आहे। अहिड़े तरीक़े सां अचो त हाणे हिन जो असां मिसाल करे था ॾिसूं। सपोज़ कयूं था हिन जो मिसाल हिते खणूं था। पहिरियों नंबर असां वटि मिसाल आहे, उहो आहे त 8 ते पावर था रखूं 5 ऐं हेठि 8 सेम हूंदो न, हुन ते पावर था रखूं असां 7। छाजे बराबरि थींदो 8 5 माइनस 7, त छा थींदो बराबरि 8 ते पावर माइनस जो 2। हाणे ॿियो मिसाल था खणूं, अगरि असां वटि टर्म हूंदो वाई ते पावर हुजे 12 ऐं वाई ते पावर हुजे 8, बराबरि छा थींदो, वाई साॻियो रखंदासीं त 12 मां माइनस कंदासीं 8। असां वटि जवाबु छा अची वेंदो, जवाबु थींदो वाई ते पावर घणो थींदो, इहो 4 बची वेंदो। हाणे अहिड़े तरीक़े सां ॿारो त ॾिसो हिते बि छा थियो आहे, 12 छाजो पावर आहे, अंश जो आहे, 8 कंहिंजो पावर आहे, छेद जो आहे, 12 मां 8 कट कया आहिनि। हिते छा आयो 5 कंहिंजो पावर आहे, अंश जो, 7 छाजो पावर आहे, छेद जो, त अंश वारे मूं छेद जो पावर कट कयो आहे।
इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। सिंपली छा आहे, तव्हां ॾिठो त अगरि बेस साॻियो आहे ऐं पावर मट आहिनि, ऐं वंड में आहे त उनजा पावर कट थींदा। हाणे ॿियो नंबर सफ़ा सवली ॻाल्हि पियो करे त ए ते पावर m आहे, ए ते बेस बि साॻियो आहे, पावर बि साॻियो आहे, इहे पाण में कटिजी वेंदा। बसि पोइ ए ते पावर 0 अची वेंदो त बराबरि छा थी वेंदो, कंहिं बि नंबर जे मथां अगरि पावर 0 हूंदो उहो बराबरि थी वेंदो 1 जे। पर यादि रखिजो ए जी जेका वैल्यू हूंदी उहा 0 न हूंदी, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। सही आहे, हिते मां लिखांसि थो त वेयर ए इज़ नॉट इक्वल टू 0, मथां करे तव्हां इहो ॾिसो 0 जे मथां 0 पावर आहे, इहो अदद आहे, हिक जे बराबरि मुमकिन कोन्हे को। ठीकु आहे बारो। हाणे हिन जो मां हिकिड़ो मिसाल तव्हांखे करे थो ॾियां। सपोज़ था कयूं x ते पावर 5 आहे ऐं हिते x ते पावर आहे 5, छाजे बराबरि थींदो, पावर मां कटिबो, भई 5 5 में वियो, हीउ बराबरि छा ते थींदो त x ते पावर 0, हीउ बराबरि थी वेंदो 1। ठीकु आहे त ॿारो, त को बि नॉन ज़ीरो अदद हूंदो, अगरि उन जे मथां पावर 0 ईंदो त उहो बराबरि थी वेंदो छाजे, 1 जे थी वेंदो। सही आहे। हाणे इहो 1 कीअं पियो थो थिए, उहा ॻाल्हि हितां साबित थी वई सफ़ा आसानी सां। हाणे ॾिसिजो त चए थो ए ते पावर m आहे, ए ते पावर m आहे, बराबरि आहे अगरि ए ते पावर n ऐं ए ते पावर n बराबरि हिकु जी। हाणे हिते छा पियो चए, हिते ॿारो इहा ॻाल्हि पियो करे त जेका m जी ऐं n जी वैल्यू आहे साॻी, m ऐं n पाण में बराबरि थो ॾिसे, त चए पियो थो न अगरि m आहे 4 त n बि थींदो 4, हीअ पाण में बराबरि आहिनि, ॿियो कुझु बि कोन पियो चए। बसि इहो सफ़ा सिंपल आहे। हाणे जो मिसाल था कयूं त सपोज़ था कयूं हिते लिखूंसि था x ते पावर हुजे 3, y ते पावर हूंदो 3, हिते बि साॻा अदद आहिनि सभई। ॿारो हिते ॾिसो तव्हां त हिन जो जेको बुनियादु आहे सभिनी में साॻियो आहे, यानी ऐं पावर बि साॻियो आहे, छाकाणि त m ऐं n जी वैल्यू साॻी आहे। हिते था लिखूंसि त x ते पावर 3, x ते पावर 3 बराबरि थींदो x ते पावर 3 बराबरि आहे x ते पावर 3, हीअ पाण में कटिजी विया, हीअ पाण में कटिजी वेंदा, हिन जो जवाबु छा अची वेंदो, जवाबु अची वियो 1। अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो। हाणे हिते छा पियो करे त m ऐं n जी वैल्यू साॻी आहे, बुनियादु बि साॻियो आहे, पोइ छा थी वेंदो त x ते पावर 3, x ते पावर 3, x ते पावर 3, बेस बि साॻियो आहे, पावर बि सभिनी जो साॻियो आहे, अहिड़े तरीक़े सां। सही आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए लेक्चर में, तेसीं ताईं अला भाई।